हालाणी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त हालाणी में मातमी जलूस पंहिंजे रवायती रस्तनि तां रवां दवां आहे। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहे। मातमी जलूस जी सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वकार ख़ासकेली पंहिंजी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पूरे मुल्क जी अॼु हालाणी में बि मुहर्रम अल हराम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो आशुर मल्हायो पियो वञे ऐं उनजे जानसारनि खे अक़ीदत सां भेटा पेश कई पई वञे। हालाणी मोमिननि तरफ़ां हथ सां थोरे तरण सां मातम पिणु कयो पियो वञे। मुहर्रम अल हराम यौम आशूर मौला हुसैन जी इस्लाम लाइ क़ुर्बानी, हीअ उहा क़ुर्बानी आहे जंहिंजी यादि एतिरनि एकड़्स हिजरीअ खां वठी हलंदी थी हले ऐं उन्हनि जे मौला हुसैन जे बचनि ऐं दीन इस्लाम जे लाइ हीअ आज़ादारी ही मौला हुसैन खे पुरसो ॾिनो वेंदो आहे। हवाले सां जेका असांजी कैंप हणी आहे RSC हालाणी PPH जी मुनासिबत सां हीअ कैंप हीअ आज़ादारनि जी मरम पटी करण जे लाइ हीअ फर्स्ट एड कैंप आहे। जेकॾहिं पेशेंट खे नीड हूंदी फर्दर रेफर करण जी असां वटि ॿ एम्बुलेंस इंस्टेंट में मौजूदु आहिनि। हितां पेशेंट खे शिफ्ट कंदासीं RSC हालाणी में। हिकिड़ी ॿाहिरि जे लाइ एम्बुलेंस मौजूदु आहे, हिकिड़ी हितां जे लाइ एम्बुलेंस मौजूदु आहे। इंशाल्लाह बहितर कमु हली रहियो आहे। पोइ हिते बरमौला में बि हिकिड़ी आहे, असांजा अमलो वेठो आहे। पोइ सतल शाह जो मातम थी आहे, उते बि अमलो असांजो मौजूदु हो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।